नाज़रीन, मटियारी मां डिस्ट्रिक्ट रिपोर्टर निसार लगारी की रिपोर्ट मुताबिक अलकोसर एजुकेशन सिस्टम अलकोसर सोशल वेलफेयर ऑर्गेनाइजेशन ज़िले मटियारी के तरफा एक अहम तालीमी मुशावरती इजलास हाल में थियो। इजलास की सदारत सैयद अताउल्ला शाह बुखारी कई ऐं मेज़बानी जा फ़राइज़ सैयद आज़म अली शाह अदा कया। अलकोसर एजुकेशन सिस्टम ऐं अलकोसर सोशल डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन जो अहम मुशावरती इजलास चेयरमैन बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सैयद अताउल्ला शाह बुखारी जे हाला में हवेली में थियो। इजलास के खिताब कंदे सैयद अताउल्ला शाह चयो त ही अलकोसर एजुकेशन सिस्टम जे तरफां पहिरीं हिकु सेशन अलकोसर भिटशाह कैंपस जे तरफां रेस्ट हाउस भिटशाह में करे चुका आहियूं। ही ॿियो सेशन आहे। हिन वधीक चयो त अलकोसर एजुकेशन सिस्टम क़ाइमु करण जो बुनियादी मक़सदु नौजवाननि ऐं ख़ुसूसन नंढनि ॿारनि खे तालीमात अहल बैत अलैहिस्सलाम जी रोशनी में उन्हनि खे रूहानी ऐं फ़िक्री तालीम व तरबियत ॾियणु आहे। जीअं हू मुआशरे जा अहम फ़र्द बणिजी हिकु बहितरीन इस्लामी मुआशरो क़ाइमु कनि ऐं मुआशरे में तालीमात अहल बैत खे फ़रोग़ ॾियनि जीअं हिकु मज़हब मुआशरो क़ाइमु कजे। सैयद आज़म अली शाह प्रोग्राम के ऑर्गेनाइज़र कयो ऐं मेज़बानी जा फ़राइज़ सरअंजाम ॾिना। इजलास में सूफ़ी यूनिवर्सिटी जे प्रोफेसर अली मुराद लंजवाणी, प्रोफेसर मेहरान इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जावेद अहमद लाड़क, लालदीन बलाल हैंड्स ज़िले मटियारी सैयद शकील हुसैनी, मोहम्मद ईदन बलाल, एडिशनल कमिश्नर सैयद गुलाम महदी शाह, मौलाना अख्तर हुसैन कमी, नवीद अख्तर अरबाब ऐं हाला ऐं पसगिरदाई जे मौज़नि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मुक़ररीन खिताब कंदे चयो त गुरबत पढ़ाई में कॾहिं बि रुकावट नाहे थींदी। इंसान खे अॻिते पढ़ण जो लॻाउ हुजणु ज़रूरी आहे। उस्ताद शागिर्द ऐं वालिदैन खे पाण में टाइम शेयर करणु घुरिजे। उन मौक़े ते चेयरमैन बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सैयद अताउल्ला शाह बुखारी सभिनी शुरका जो शुक्रिया अदा कयो। सब जा सब तव्हां असांजे लाइ मौज़िज़ मोतबर मानवार आहियो ऐं ख़ुसूसी तौर ते इन जे लाइ तव्हांखे ज़हमत ॾिनी हूंदा। असांजा तमामु घणा मूमिन इन ॻाल्हि खां 2008 खां वठी करे इनखे हलाईंदो पियो अचे। पहिरीं असां इहो सोचियो कि अहिड़े नमूने सां हलाए असांखे पंहिंजो इन जे लाइ कोन था कनि त बाबा ही सरकार लाइ छॾे ॾिनो त ही सभु शीरा आहिनि। उनजे करे फ़िक़ही लिहाज़ खां हलाईंदासीं, शीयत जे लिहाज़ खां हलाईंदासीं, जीअं पूरी सिंध में चंद ॿिया इदारा बि हली रहिया आहिनि। ही अहिड़ो उसूल आहे जिते उन्हनि सां उन जा तारुफ़ी प्रोग्राम रखाया।